Welcome to Time News Studios. You are watching 1 PM Bulletin. वज़ीर आज़म इमरान ख़ान तरफ़ां अमेरिका के अफ़गानिस्तान में कार्रवाई जे लाइ हवाई अॾा ॾियण खां इनकार। अमेरिकी टीवी खे इंटरव्यू में वाज़ह कयो त अफ़गानिस्तान में एक्शन लाइ पाकिस्तानी ज़मीन इस्तेमालु करण जी इजाज़त न ॾींदासीं। इहो मुमकिन नाहे त पाकिस्तान अमेरिका खे अफ़गानिस्तान में कार्रवाई लाइ अॾा ॾिए। सिंध में प्राइमरी स्कूल्स 21 जून खां खोलण जो फ़ैसिलो। 28 जून ते दरगाहूं, पार्क्स ऐं इंडोर जिम्स बि खोलण जी इजाज़त। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि कोरोना टास्क फोर्स जे इजलास में कोरोना केसिस में घटिताई ते इत्मीनान जो इज़हार। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त कोरोना केसिस में घटिताई सुठो समण आहे। शहरी SOPs ते अमल दरामद कंदा रहिया त सूरतहाल मामूल ते अची वेंदी। बहरिया टाउन केस में कौमपरस्त अॻवान ज़ैन शाह ज़मानत कराइण बदिरां दहशतगर्दी तोड़ अदालत आॾो पुलिस खे गिरफ़्तारी पेश करे छॾी। अदालत में जज ज़ैन शाह खां सवाल कयो तव्हांजो नालो छा आहे ऐं कराची में किथे रहंदा आहियो। ज़ैन शाह चयो त आउं ज़ैन शाह आहियां ऐं CVU अपार्टमेंट में रहंदो आहियां। नवाब शाह में पीपल्स पार्टी ख़िलाफ़ चूंड विढ़ंदो आहियां। ज़ैन शाह चयो त आउं बहरिया टाउन ख़िलाफ़ एहतजाज वारे ॾींहुं उते ई मौजूदु हुउसि, मूंखे रिलीफ न खपे। साॻिए केस में जसकम चेयरमैन सनान कुरैशी, इलाही बख्श बिकक समेत ॿिया अॻवान बि जेल भोॻे रहिया आहिनि। एक महीने में वो कौन सा जुर्लू आपने फेरा है कि जिसकी वजह से तरक्की की शरह भी 4% और पाकिस्तान खुशहाल हो गया है। ये एक महीने में आखिर ऐसा क्या हुआ? आपके ये बजट टोटली मफरूजों पर मबनी है, ख्यालाती बजट। हमारे वजीर साहब मुल्तान से हंगामा आराई की क़यादत कर रहे थे। जनाब उनको देख के वो मोदी डर गया कि वजीर खारजा हैं, लेकिन क्या करेंगे, ये सिर्फ हमारे लिए इतना जज्बाती है, वहाँ बाअदब बामुलायजा होता है। आप खजाना से देखें तो ऑफिसर निकल आता है, कोई कुछ नहीं कहता। आप अद्वियात से देखें तो कयानी निकल आया, उसको किसी ने कुछ नहीं कहा। चीनी से देखें तो जहांगीर तरीन निकल आया, आपने कुछ नहीं कहा। चंदे से निकले तो हमारी बाजी निकल आई, आपने उनको भी कुछ नहीं कहा। आप रिंग रोड को उठाएं तो जुल्फी बुखारी निकल आता है, आपने उसको कुछ नहीं कहा। ये सारों को तो आपने कुछ भी नहीं कहा, तो आप क्या नहीं देंगे? ये NRO किस चीज का नाम है सर, मुझे ये तो बताएं। कौमी असम्बली जे बजट इजलास में बहस जारी। पीपल्स पार्टी जे अब्दुल कादिर पटेल वफ़ाक़ी बजट खे ख़याली बजट करार ॾेई छॾियो। बिलावल भुट्टो ज़रदारी जी तक़रीर सेंसर थियण वारे मामले जी जांच जो मुतालबो। कादिर पटेल चयो त दिफ़ा वारो वज़ीर क़ौमी असम्बलीअ में हंगामे जी अॻवानी करे रहियो आहे। ऐवान में किताब उछलण लाइ बाक़ाइदा ड्यूटी लॻाई वई। अहिड़ा वज़ीर बि किताब उछलींदे नज़र आया जिन मां उमेद ई न हुई। नून लीग अॻवान राणा सनाउल्ला चयो आहे त वज़ीर आज़म इमरान ख़ान जे एहतिसाब जो ड्रामो सॼी दुनिया ॾिसी वरितो आहे। 3 सालनि में इंतकाम खां सवाइ कुझु नाहे थियो। नैब खां कुझु न थियो त FIA खे अॻिते आंदो वियो। FIA ज़रिए जहांगीर तरीन खे NRO ॾेई बजट पास कराई वई। दादू जी अदालत में उमे रुबाब जे 3 घर भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी। सरदार चांडियो, बुरहान चांडियो ऐं फरियादी धुर जो परवेज़ चांडियो अदालत में पेश थिया। अदालत ॿाहिरां बुरहान चांडियो ऐं सब इंस्पेक्टर शमसदीन विच में मुंहमारी। सब इंस्पेक्टर जो चवणु आहे त अदालती हुकूम ते माण्हुनि खे गॾु थियण खां रोकण तां बुरहान चांडियो कावड़जी पियो ऐं ॿांह खां पकड़े धिको ॾिनो। मीरपुर ख़ास जो अॻूणो चीफ म्यूनिसिपल ऑफिसर राजकुमार कुते ॾाढ़ण वारे केस में गिरफ़्तार। मक़ामी अदालत में केस जी ॿुधणीअ दौरान अॻूणो CMO पेश थियो। अदालती हुकुम ते पुलिस राजकुमार खे गिरफ़्तार करे वरितो। अॻूणे CMO ख़िलाफ़ कुता ॾाढ़ण जा 4 केसिस दाख़िल आहिनि।
पाकिस्तान में कोरोना विघे पोतगिन में गैर मामूली घटिताई 20 मार्च का पोइ पहिरियों भेरो 24 कलाकनि दौरान 27 फोतगियूं रिपोर्ट 991 नवां केसिस साम्हूं आया। कोरोना मस्बत केसिस जी शरह 2.14% रही। सिंध ऐं पंजाब जे अक्सर शहरनि में कोरोना वैक्सीन आणण लभ। सिंध में 40% वैक्सीनेशन सेंटर्स आरज़ी तौर बंद। लाहौर जे 23 मां रुगो 4 सेंटर्स ते वैक्सीनेशन जारी। सिंध जे सिहत खाते जो चवणु आहे त कोरोना वैक्सीन जो स्टॉक सुभाणे पहुची वेंदो। जामशोरो जी अदालत में तानिया ख़ासकेली क़त्ल केस जी ॿुधणी। पुलिस मुख्य जवाबदार ख़ानू नुहानी खे पेश करे छॾियो। मक़तूला जी अमर ख़ुर्शीद ख़ासकेली अदालत आॾो दाहियो त जवाबदार धुर जीअण तंग करे छॾियो आहे। मरण घड़ीअ ताईं केस तां हथ न खणंदसि। अदालत केस जी कार्रवाई मुलतवी करे छॾी। कुंडी में भेण जी लॼ बचाइण दौरान बेदर्दीअ सां क़त्ल थियल पोहरत भेरू कोहली केस जी उमरकोट जी अदालत में ॿुधणी। जवाबदार मोहसिन आराई ज़मानत रद्द थियण बाद अदालती अहाते मां फरार। मुतासिर धुर जो पुलिस ते जवाबदार फरार कराइण जो इल्ज़ाम। कराची में पीरसन औरत ते तशद्दुद वारे वाक़े में अग भराई। पुलिस जोहर आबाद में घर ते कार्रवाई करे तशद्दुद जो निशानो बणियल औरत खे हथ करे वरितो। कुछ ॾींहं अॻु पीरसन औरत ते तशद्दुद वारी वीडियो वायरल थी हुई। पुलिस जो चवणु आहे त मुतासिर औरत जो बयान रिकॉर्ड कयो आहे। इल्ज़ाम हेठि आयल औरतूं फरार थी वियूं। पीर जो ॻोठ भरिसां राहू जा शाख खे 20 फुट घारो पइजी वियो। फ़सुल पाणी हेठि। इतला बावजूद आपाशी खाते जा अमलदार न पहुता। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत घारो बंदि करण में रुधल। दादू में भोरड़े के हमले में पीरसन औरत जख्मी। मुंदर नाको वटि भोरड़े पीरसन औरत महनाज खोसो के चके जख्मी करे छॾियो। मुतासिर औरत अस्पताल मुंतकिल। फैज़गंज में लाशारी बिरादरी जूं औरतूं थाणे आॾो विढ़ी पयूं। पुलिस एहलकार झेड़ो ॾिसंदा रहिया। औरतूं हिक ॿिए जा वार पटींदियूं रहियूं। ईरान की सदारती चूंडुनि में इब्राहिम रईसी कामयाब। सदर हसन रूहानी तरफा नए सदर इब्राहिम रईसी के कामयाबी ते वाधायूं। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में अवां खे भली ख़ार चऊं था। मां आहियां महताब अली नूर। हेडलाइन्स हमारी थियूं। बुलेटिन सां गॾु हाज़िर थियूं था शॉर्ट ब्रेक खां।